नाज़रीन अहम ख़बर डहरकी में हथियारबंदन जी फायरिंग में वापारी सत्यन कुमार जे मारजण वारे वाक़े खिलाफ शटरबंद हड़ताल कई वई है। गुज़िरियल रात कॉटन फैक्ट्री जे मुहूर्ती तकरीब में फायरिंग दौरान वापारी सत्यन कुमार मारिजी वियो हो ऐं संदसि पुट ज़ख़्मी थी पियो हो। सत्यन कुमार जे मारजण वारे वाक़े खिलाफ हिंदू बिरादरी पारां कारोबार बंद रखी एहतजाज कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर पिया डहरकी में हथियारबंदन की फायरिंग में वापारी सत्यन कुमार के मारजण वारे वाक़े खिलाफ शटरबंद हड़ताल कई वई है। गुज़िरियल रात कॉटन फैक्ट्री के मुहूर्ती तकरीब में फायरिंग दौरान वापारी सत्यन कुमार मारिजी वियो हो ऐं संदसि पुट ज़ख़्मी थी पियो हो। सत्यन कुमार के मारजण वारे वाक़े खिलाफ हिंदू बिरादरी पारां कारोबार बंद रखी एहतजाज कयो वियो आहे। अहम ख़बर पिया डहरकी में हथियारबंदन की फायरिंग में वापारी सत्यन कुमार के मारजण वारे वाक़े खिलाफ शटरबंद हड़ताल कई वई है। गुज़िरियल रात कॉटन फैक्ट्री के मुहूर्ती तकरीब दौरान फायरिंग में वापारी सत्यन कुमार मारिजी वियो हो ऐं संदसि पुट ज़ख़्मी थी पियो हो। सत्यन कुमार के मारजण वारे वाक़े खिलाफ हिंदू बिरादरी पारां कारोबार बंद रखी एहतजाज कयो वियो आहे। डहरकी में हथियारबंदन की फायरिंग में वापारी सत्यन कुमार के मारजण वारे वाक़े खिलाफ शटरबंद हड़ताल कई वई है। गुज़िरियल रात कॉटन फैक्ट्री की मुहूर्ती तकरीब में फायरिंग दौरान वापारी सत्यन कुमार मारिजी वियो हो ऐं संदसि पुट ज़ख़्मी थी पियो हो।